कोरोना वायरस सबब दुनिया में फ़ौतुनि जो अंग वधी 7,896 थी वियो। मुख़्तलिफ़ मुल्कनि में लॉकडाउन। कोरोना वायरस सबब पंजाब में वधीक 8 केस ज़ाहिर। मुल्क में मरीज़नि जो अंग वधी 245 थी वियो। कोयटा में शेख ज़ैद अस्पताल जे आइसोलेशन वार्ड में इलाज हेठि हिकु शख़्स फ़ौत थी वियल शख़्स जी धीउ इल्ज़ाम लॻायो आहे त मुंहिंजे पीउ जी हालत ख़राब हुई पर अस्पताल में को बि डॉक्टर मौजूदु न हो। हुकूमत कोरोना वायरस के रोकण जे लाइ के क़दम नाहिन खयां। चीफ जस्टिस। कैनेडा ऐं मलेशिया में पाकिस्तान मथां सफ़री पाबंदी लागू करे छॾियूं। सॼी दुनिया में कोरोना वायरस जे पकिड़ण खां पोइ ख़राब थींदड़ सूरतहाल खे नज़र में रखंदे कतर खां पोइ कैनेडा ऐं मलेशिया बि पाकिस्तान मथां सफ़री पाबंदियूं लागू कयूं आहिनि। मीरपुर माथिलो ज़िले इंतज़ामिया घोटकीअ पारां करदीना सखर में दाख़िल ज़ाइरीन जे घरनि ताईं राशन पहुचाइण जो सिलसिलो जारी आहे। सिंध हुकूमत जे हिदायतनि ते डीसी घोटकीअ जी टीम मुख़्तलिफ़ इलाक़नि में पहुची राशन तक़सीम कयो। ऐं मीरपुर माथिलो भरिसां बेलो मीरपुर पुलिस जो फहाशियत जे अॾे ते छापो। 3 औरतुनि समेत 5 ॼणा गिरफ़्तार। पुलिस मुताबिक़ त ॻुझे इतला ते अलनिसार भरिसां माल पिड़ी वटि छापो हयो वियो जिते 3 औरतुनि ऐं 2 मर्दनि खे गिरफ़्तार करे केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट